चारई पासा पानी निकरण जी वाट का कने ये रस्तो असांखे मेन जगह असां हालत आहे। अच्छा तव्हांजे घरनि में घणो पाणी आहे? असांजे घरनि में इहा ई हालत आहे जगह रस्ते सां। अच्छा ऐं तव्हांजो कहिड़ो ॻोठु आहे? असां जाम कोसो मलंग जाम कोसो। अच्छा हे ॾिसो नाज़रीन, ही जानवरनि सां बि इहो ई ज़ुल्म आहे। न फ़क़ति हिते ज़िंदा इंसान जी ज़िंदगी मफ़लूज आहे, पर पूरी जेका बि इंसान जानवर आहिनि, इंसान आहिनि, सभु वीचारा डिस्टर्ब आहिनि। नाज़रीन ख़ुदा हिननि ग़रीबनि जी मदद कई वञे, हिननि जे घरनि मां फ़क़ति पाणी कढाए ॾिनो वञे। ॿी को बि ही हेल्प नथा चाहिनि, फ़क़ति हिननि खे घरनि मां पाणी कढाए ॾिनो वञे। नाज़रीन ही मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो, ॻोठु शाहबख़्श खोसो ऐं ॻोठु उस्ताद मौला बख़्श खोसो जा लाइव मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। त एतिरो हिते न अॼु ॾींहं ताईं का टाउन ऑफिस जी का गाॾी पहुती आहे, न ई को मुख़्तियार का DC या इलाइक़े जो MP MNA पहुतो आहे, ऐं न ई के वस वारा माण्हुनि खां असांजी अपील आहे त हिननि ग़रीबनि खां फ़क़ति पाणी ॻोठनि मां कढाए ॾिनो वञे ऐं हिननि खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। नाज़रीन ही UC वीसर ॻोठु शाहबख़्श खोसो, ॻोठु उस्ताद मौला बख़्श खोसो में जेको ही कंडीशन आहे ॾिसी रहिया आहियो। बिल्कुलु ही रस्ते जी बि मंज़र तव्हां ॾिसो, ऐं ॻोठनि में बि असां तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारींदासीं त घरनि में केतिरो पाणी आहे। हाणे असां उन्हनि जे घरनि जा लाइव मंज़र तव्हांखे ॾेखारींदासीं। नाज़रीन ही ॾिसंदा वञो हालतूं इन ॻोठनि जूं, ऐं न फ़क़ति हिन में का अहिड़ो असां तव्हां ॾिसो त पूरी ज़िंदगी जेका आहे उहा मफ़लूज आहे जानवरनि जी, थोरे इंसाननि जी। फ़क़ति इंसान मजबूर न आहे, पर पूरी जेका लाइफ आहे उहा डिस्टर्ब आहे इन्हनि ॻोठनि में।